गोर खान तुम जो पग मट यार आहीं पग मट ऐं वरियाम दोस्तन तां सिर ॾींदे बि कोन्हे की बाईंदो वरियाम एॾी आम न हण वक़्तु अचण ते चङा भला वाट वेठी हलिया वेंदा आहिनि हाल पुछण बि न आहिनि ईंदा गोर खान उहे वरियाम ॿिया थी ॿिया ही वरियाम संगत में सिर ॾींदो बि आहे ऐं वठंदो बि आहे कॾहिं वक़्तु अचई त आज़माए ॾिसजां ही गोहर बि यारनि जो यार अथई अला करे असां ते को ॾुखियो वक़्तु न अचे जेकॾहिं वक़्तु आयो बि न त पाण पोइ हिते अचण वारनि मनायूं गोर खान तॾहिं त मां तुंहिंजो सलामी थियो आहियां न त चङनि भलनि खे मां गाह ई न विझंदो वक़्तु आयो न त पोइ हिक ॿिए खे आज़माए वठंदासीं गोर खान दुआ कर त असां ॿिन्ही ते अहिड़ो वक़्तु ई न अचे जो हिक ॿिए खे पिया आज़मायूं गोर खान जे इहो तुंहिंजो मूं में शक आहे त ही भॼी वेंदो तूं त मूंखे चङी तरह सुञाणींदो तूं त इहा ॻाल्हि न कर न वरियाम मूंखे तुंहिंजी यारीअ ते नाज़ आहे नाज़ आबाद हो जी ख़ुशि हो जी शाल हाणे देरि पती थिए संगत पोइ ते इंतज़ार में हूंदी भली तरह मुझे अम्मा मुझे अखिन जो ठार मुझे छो छो तुझे अखिन में लुड़क सवरे को चया थई छा बाबा साईं हो कुछ न चवंदे बि घणो ई कुछ चई विया ऐं हा हाणे मां उन घर में कोन वेंदसि रोन मुझे दिया तुझे ये लुड़क मुझे जिगर में तलवार जिया लही था वञे तू तो वडी बुर्दबार आई सब गालियूं हिते कंदव छा हलो अंदर हली वियो बाबा साईं मुंहिंजा त सभु थक लही वेंदा आहिनि जॾहिं मां तव्हांखे ॾिसंदी आहियां मुंहिंजी अम्मा जॾहिं मां तोखे ॾिसंदो आहियां न मुंहिंजा बि थक लही असांखे तो ॾिसे त ॼणो जी अखियुनि में कंटो अरे बाबा इंसाफ कर इंसाफ बस कर सालार खान बस कर हर वक्त क्रोध सुठी ॻाल्हि न आहे अदा सालार तू त बाबा साईं जी दिल जी धड़कन आहीं तू ईअं छो थो सोची असांजे नसीबनि में तरगो धड़का ई लिखियल या फरमान के जाए जो मेरू हल हली अंदर वे मां तोखे कड़क चांहि थी पीआरियां जीअं तुंहिंजा समूरा थक लही वञनि सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।